अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल मोहब्बतन जे बाग़ जे नई ईंदड़ एपिसोड जे बारे में असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं। तफ़सीली ॻाल्हि ॿियो शुरू करण खां पहिरीं जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां त मिर्च वाले चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हार ईंदड़ वीडियो अव्हां ॿाहिरि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। सो तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मोहब्बतन जो बाग़ जो प्रोग्राम मिली चुको आहे। हू केॾीमहिल बि मोहब्बतन जे बाग़ खे अपलोड करे छॾींदा ऐं उन में काफ़ी अदाकार भी थोड़ा चेंज थी चुका आहिनि ऐं उनखे ड्रामे खे भी काफ़ी सारो मज़ो भी ॾींदा। काफ़ी दोस्तनि जी कमेंटूं पियूं अचनि त मोहब्बतन जो बाग़ कॾहिं अपलोड कयो वेंदो। सो तो तव्हांजो इंतज़ार जूं घणियूं ख़तमु थी वियूं ऐं हाणे केॾीमहिल न केॾीमहिल ज़रूरु अपलोड थींदो, हाणे जल्द खां जल्द। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त KTN TV ते हिकु नओं ड्रामो नशर करण वारा आहिनि सूमर जे ॾींहुं। तो उन ड्रामे जो नालो आहे हवेली। सूमर खां स्टार्ट थींदो, ख़मीस ताईं 4 ॾींहं हफ़्ते में हलंदो, 4 ॾींहं KTN TV ते। तो तव्हांजो इंतज़ार जूं घणियूं इंशाल्लाह ख़तमु थी वेंदियूं। मोहब्बतन जो बाग़ जल्द खां जल्द अपलोड कयो वेंदो। असांजो हीअ वीडियो जेको तव्हांजे अॻे पेश कयोसीं, वधीक वीडियो ॾिसण चैनल